अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु तव्हांखे पासपोर्ट साइज़ फ़ोटू ठाहिण जो तरीक़ो सेखारींदुमि जेको तव्हां पंहिंजे मोबाइल जे अंदरि आसानी सां ठाहे सघो था। उन जे लाइ तव्हांखे ॿिनी एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। हिकिड़ी एप्लीकेशन जो नालो आहे बैकग्राउंड एडिटर, ॿी एप्लीकेशन जेकी आहे पिक्सल लैब। इन ॿिनि एप्लीकेशन जे ज़रिए तव्हां पासपोर्ट साइज़ फ़ोटू आसानी सां ठाहे सघो था। त पिक्सल लैब ऐं जेके बैकग्राउंड एडिटर तव्हांखे किथां मिलंदा, तव्हांखे / टेलीग्राम जे ग्रुप जे अंदरि तव्हांखे मिली वेंदा। सभ खां पहिरीं तव्हां जेको बैकग्राउंड जेको एडिटर तव्हां इनखे ओपन कयो। इन ओपन करण खां पोइ जेकी तव्हांजी तस्वीर जे अंदरि पहिरियों तव्हां उनखे खणो, ठीकु आहे न। ॾिसो, मुंहिंजी तस्वीर जे अंदरि पयल आहे ऐं उन तस्वीर खे इन जे अंदरि खणा थो। ॾिसो, इहा मुंहिंजी तस्वीर आहे, उनखे खणा थो। उन खां पोइ ॾिसो तव्हां जेको डन वारो जेको ऑप्शन मथां तव्हां डन करण खां पोइ ॾिसो जेको तारे वारो जो निशान हेठि ॾिनल आहे। ॾिसो, हीउ तारे वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं ॾिसो हाणे जिते बि तव्हां कटणु चाहियो था तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां हुनखे तव्हां कटियो। ॾिसो, जेकी बि शइ ॾिसो ऐं जे ॿई पासा जेके इन पासे ऐं इन पासे ॿिनि खे कटणु चाहियां थो ऐं ॿिनि खे कटींदुसि। ठीकु आहे, ॾिसो मुंहिंजो जेको मोर बि इन जे अंदरि कटिजी वियो आहे। इनखे वापसि कीअं कंदुसि, ॾिसो इहो तव्हां ॾिसो पिया, इहो तीर वारो निशान तव्हां इन ते क्लिक कयो तव्हांजो वापसि अची वेंदो। ठीकु आहे न। हाणे ॾिसो आउं उनखे कटियां थो। तव्हांखे बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजी मर्ज़ी सां कटिणो आहे त तारे वारे निशान ते क्लिक करे तव्हां आसानी सां पंहिंजे कटियो। ठीकु आहे न। ॾिसो उन जे अंदरि कटियां थो। तव्हांखे बि इन तरीक़े सां कटिणो आहे। ॾिसो, जेका बि शयूं इन जे अंदरि काफ़ी माना इज़ाफ़ी जेकी कटिजी वञनि थियूं उनखे वापसि लाहिण जो तरीक़ो मां अॻियां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां इनखे कटियो। ॾिसो, ऐं उनखे कटियां पियो। सो इहे जेकी आहे उनजे अंदरि बैकग्राउंड साफ़ु करण जो तरीक़ो बि मूं यूट्यूब जे अंदरि ॾेई छॾियो आहे। तव्हां उनखे बि तव्हां बि ॾिसी सघो था बैकग्राउंड साफ़ु कीअं कजे। तव्हां बि ॾिसो था ऐं तकड़ि सां कटिया तव्हांखे बि आहिस्ते आहिस्ते सां कटिणो आहे। पासपोर्ट साइज़ फ़ोटो पंहिंजी मोबाइल जे अंदरि आसानी सां ठाहे सघो था। सो हाणे मुंहिंजो मथो बि इन जे अंदरि काफ़ी कटिजी वियो आहे। तव्हां उनखे वापसि कीअं आणींदुसि उहो तव्हांखे अॻियां ॿुधायां थो। ॾिसो, हाणे तव्हां खे जेको इन जे हेठियां जेको थोरो इनखे साफ़ु करे ॾिसो, हाणे तव्हांखे जेको हीउ जेको तव्हांखे सही करिणो आहे, मथो तव्हांखे सही करिणो आहे ऐं उन लाइ तव्हांखे अॻियां ॿुधायां थो। जेको पेंसिल वारो जेको तव्हां निशान ॾिसी रहिया आहियो, पेंसिल वारो हेठि ॾिसो। सो हेठि तव्हां पेंसिल वारो जेको निशान ॾिसी रही, पेंसिल वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां जेको कटिजी वियो आहे तव्हां उनखे वापसि आणियो। सो हीउ जेको मुंहिंजो कटिजी वियो आहे वापसि पियो आणियां। सो मूं त इनखे तकड़ि सां कटियो, तव्हां आसानी सां इनखे आस्ते सां तव्हां इनखे कटे सघो। ॾिसो, मूं मुंहिंजो मथो बि जेको काफ़ी कटिजी वियो आहे उनखे सही पियो करियां। ॾिसो उन खां पोइ मथां डन वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे पंहिंजी मोबाइल जे अंदरि सेव करियो। ठीकु आहे न। मथां ॾिसो सेव वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनखे सेव करियो। ॾिसो, हाणे मुंहिंजो फ़ोटो जेको तयारु हाणे तव्हांखे पिक्सल लैब खे ओपन करिणो आहे। पिक्सल लैब ॾिसो, तव्हांखे पिक्सल लैब ओपन करिणो आहे। पिक्सल लैब ओपन करण खां पोइ ॾिसो जेके इन जे अंदरि जेको कुझु पहिरीं खां ई लॻल आहे तव्हां इनखे डिलीट करियो। ॾिसो, कैंसिल वारे निशान ते क्लिक करे तव्हां इनखे डिलीट करियो। ॾिसो, मुंहिंजी जेके लिखे तव्हां इनखे डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ ॾिसो हेठि जेको ऑप्शन आहे 3 नंबर ते, चौथे नंबर जेको ऑप्शन आहे 4थे नंबर ते, इहो जेको तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो, इन खां पोइ तव्हां कलर ते वञो। तव्हां इन जे अंदरि साओ कलर रखो। ॾिसो, ब्लू जेको कलर आहे ब्लू तव्हां इन जे अंदरि ब्लू कलर रखो। उन खां पोइ ॾिसो टिक वारो जो निशान आहे टिक वारो तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण ॾिसो हाणे तव्हांखे जेको ॾिसो इन ते वञो। हाणे तव्हां ॾिसो पंहिंजी जेकी तव्हां इमेज जेकी साफ़ु कई हुई बैकग्राउंड त उहो तव्हां इन जे अंदरि लॻायो। सो मूं इन जो बैकग्राउंड साफ़ु कयो ऐं इन जो बि इहा ई फ़ोटो इन जे अंदरि लॻायां थो। ठीकु आहे, तव्हांखे इन फ़ोटो खे साइज़ रखी तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां इनखे रखो। सो हाणे तव्हां इन जी साइज़ वधायो, पकिड़े करे तव्हां इन जी साइज़ वधायो। ठीकु आहे न। उनखां पोइ ॾिसो हाणे तव्हां इनखे जो शेयर वारो ऑप्शन इन पासे ऐं इन सेव वारो ऑप्शन तव्हां ॿिनि जे ज़रिए तव्हां फ़ोटो खे सेव करे सघो था। सो शेयर जे ज़रिए फ़ोटो खे सेव करणु अल्ट्रा ते वञी करे तव्हां इन फ़ोटो खे अल्ट्रा ते डिफॉल्ट में वञी करे तव्हां अल्ट्रा में वञी करे तव्हां इन फ़ोटो खे पंहिंजी मोबाइल जे अंदरि सेव करियो। सेव टू गैलरी त तव्हां सेव टू गैलरी में वञी तव्हां इनखे सेव करियो। सो हाणे तव्हांखे जेको हीअ फ़ोटो तव्हां इनखे डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ तव्हां वञो 3 डॉट वारो जेको ऑप्शन मथां आहे 3 डॉट वारो तव्हां इन ते क्लिक करियो। हाणे सेव इज़ इमेज, सेव साइज़ इमेज जेकी आहे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इन मथे जेके ॾिसो हाणे तव्हांखे थंबनेल जेको आहे यूट्यूब थंबनेल तव्हां उहो खणो। ठीकु आहे न। ॾिसो, मूं यूट्यूब थंबनेल खयुमि ऐं तव्हां इन जी साइज़ 700 रखो ऐं इन जी साइज़ 1200 रखो।
ठीक है न। मुंहिंजो साइज़ कीअं आहे उन खां पोइ ॾिसो हाणे तव्हां ओके वारो जेको निशान हेठि लॻे तव्हां साइज़ तव्हांखे इहा ई रखणी आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ ओके वारे निशान ते क्लिक करे तव्हां निकिरी वञो, ठीकु आहे न। हाणे त ॾिसो जेकी साइज़ जेकी इमेज मूं हींअर सेव कई हुई तव्हांजा ईअं, हाणे ऐं उहा खणी ॾिसो इन जे लाइ त ॾिसो हिते लॻाइणी आहे इमेज उहा। हाणे ॾिसो हीअ जेको ऑप्शन अथव ॾिसां पिया, तव्हांजे अंदरि वञो ऐं त ॾिसो तव्हांजे पेरनि जो रंग कलर जेको आहे तव्हांजो चेंज करियो। तव्हांजो अछो कलर जेको आहे उहो तव्हां इनखे रखो, ठीकु आहे न। पासपोर्ट साइज़ में जेको पहिरियां बैकग्राउंड जेको हूंदो तव्हां साओ अछो हूंदो आहे, सो तव्हां हिन ते वञी तव्हांजो कलर जेको तव्हां अछो रखो। हुन खां पोइ तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। हुन खां पोइ ॿिए टे नंबर जो जेको ऑप्शन आहे, सो हीअ 3 नंबर जो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे 3 नंबर ते जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे, हिन ते क्लिक करे तव्हां इम्पोर्ट में वञी करे तव्हां पंहिंजी तस्वीर जेकी आहे उहो तव्हां खणो। त तव्हां हींअर सेव कई हुई, ॾिसो मूं हींअर इहे फोटो तस्वीर सेव कई हुई तव्हांजे अॻियां, हिनखे आउं खणा थो। ॾिसो तव्हां हिनखे पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां हिनखे सिलेक्ट करे सघो था। ॾिसो चो तरफ़ तव्हांखे ईअं ई करिणो आहे। हुन खां पोइ ॾिसो मां इहो जेको टिक वारो जेको हेठि ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॾिसो हाणे तव्हांजी साइज़ पंहिंजी मर्ज़ी सां रखी सघो था। सो तव्हां मूं हिनजी साइज़ हिते रखी आहे ऐं जो हाणे स्ट्रोक जेको निशान आहे स्ट्रोक वारो तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे कारो रंग ॾियो, ठीकु आहे न। त हिन बॉर्डर जेको तव्हां पासपोर्ट साइज़ ठाहियो हूंदा त हिन बॉर्डर जेको हूंदो आहे तव्हां कारे रंग जो हूंदो आहे बॉर्डर, ठीकु आहे न। उन खां पोइ ॾिसो हाणे तव्हां हिनखे बॉर्डर जेको आहे तव्हां ॾेई छॾियो। हाणे तव्हां हिनखे सो हीअ जे तव्हां ॾियणु चाहियो था बिल्कुलु तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां इन ते इनेबल ते वञी तव्हांजो रंग बि चेंज करे सघो। ॾिसो मूंखे हीअ मज़ो कोन पियो करे ऐं हिनखे नथो लॻायां। सो हाणे ॾिसो तव्हांजी जेकी सेमी तव्हां कंहिं जॻह रखी आहे तव्हां हिन इमेज खे कॉपी करियो। त हिन ते वञी करे सो हाणे तव्हांजी जेको लिखियलु आहे इमेज कॉपी ते वञी करे तव्हां हिन इमेज खे कॉपी करियो। कॉपी कंदा वञो ऐं तव्हां जेके तव्हां हिन जे अंदरि 8 फोटो लॻाइणु चाहियो था तव्हां बिल्कुलु पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां हिन जे अंदरि 8 फोटो सिलेक्ट करियो। सो मां हुन जे अंदरि 8 फोटो हीअ जेकी इमेज आहे हिन जे अंदरि पूरी नथी तव्हां हुन इमेज जेकी साइज़ तो घटि थो करियां, ठीकु आहे न। सो 8 इमेज त मूं हिन जे अंदरि तयारु करे छॾियूं आहिनि। सो हाणे हिन इमेज जो तस्वीर जी जीअं बराबरि करणु चाहियां थो पर हिन जे अंदरि सो हीअ इमेज हिन जे अंदरि नथी पूरी थिए। हाणे हिन इमेज खे आउं नंढो थो करियां ऐं हिन जेकी इमेज आहिनि तव्हां हुनखे डिलीट थो करियां, ठीकु आहे न। सो मूं हिन इमेज खे डिलीट करे छॾियो। हाणे ॾिसो हाणे हिनखे कॉपी थो करियां ऐं मुंहिंजो बि ठीकु। ॾिसो हाणे मां वरी हिन कॉपी कयुमि, सॉरी सो ही इमेज तव्हां इन साइज़ तव्हां पंहिंजी इमेज रखी सघो था। सो हाणे हिनखे डिलीट थो करियां। हाणे ॾिसो मथे जेके आहिनि हिनजी कॉपी थो करियां, कॉपी कंदो रहंदुसि ऐं हिन जी 8 फोटो जेके आहिनि उहो ठाहींदुसि, ठीकु आहे न। सो मूं वटि इन जा 8 फोटो मुकमल करे छॾिया आहिनि। हाणे ॾिसो जेके तव्हां हिनखे पंहिंजी मोबाइल जे अंदरि सेव करणु चाहियो था त ॾिसो मथां जेको शेयर वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे पंहिंजी मोबाइल जे अंदरि सेव करे ॾिसो। हाणे वरी तव्हां जो कस्टम जेको लिखे तव्हां हिन ते वञी करे तव्हां अल्ट्रा ते वञो, अल्ट्रा ते वञो। हाणे हिनखे सेव टू गैलरी करियो। सो दोस्तों जेके तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त मुंहिंजी महिरबानी करे तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करियो। ॾिसो तव्हांखे ॾेखारियां पियो त हीअ तस्वीर जेकी मूं तव्हांजे अॻियां हींअर ठाही आहे ॾिसो तमामु बहितरीनु इहे फुल HD में ठही सघे थी। जेकी तव्हां अल्ट्रा ते क्लिक कंदा तव्हांजी जेकी तस्वीर आहे तव्हां फुल HD थी वेंदी। दोस्तों उमेदु रखनि तव्हां सबक़ नंबर 7 जेके तव्हांखे पसंदि आहे सबक़ नंबर 7 खे कमेंट में ज़रूरु जवाबु ॾींदा ऐं इनशा जेके मुंहिंजी वीडियो पसंदि आहे वीडियो ज़रूरु कयो। असां चैनल खे बि AS लाचारी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं घंटी वारे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा।